नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया त निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर एमडी गेट जे एंट्री टेस्ट जा नतीजा रद्द कंदे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला लाइ ॿीहर एंट्री टेस्ट कराइण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर डाउ यूनिवर्सिटी खे ॿीहर एंट्री टेस्ट कराइण जी बि हिदायत करे छॾी आहे। जस्टिस मक़बूल बाकर पारां एफआईए खे जांच जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चयो आहे त एमडी गेट टेस्ट ॿीहर मुनाक़िद कराइण बाबति तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं पिया निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर एमडी गेट जी एंट्री टेस्ट जा नतीजा रद्द कंदे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला लाइ ॿीहर एंट्री टेस्ट कराइण जो हुकुम ॾई छॾियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर डाउ यूनिवर्सिटी खे ॿीहर एंट्री टेस्ट कराइण जी बि हिदायत करे छॾी आहे। जस्टिस मक़बूल बाकर पारां एफआईए खे जांच जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चयो आहे त एमडी गेट टेस्ट ॿीहर मुनक़िद कराइण बाबति तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो।